Audio Jungle. Audio Jungle. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां शुक्रगुज़ार आहियां जो सईद अमन सरो साहब तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो हिकिड़ी आलमी पॉइंट ते ॻाल्हाइण जे लाइ। जीअं त इहा कोरोना वायरस जेका आहे सा हिकिड़ी आलमी सतह जी बीमारी आहे जेका कंहिं ख़ासि हिकिड़े मुल्क जी या कंहिं हिकिड़े मख़सूस इलाइक़े जी न आहे। तव्हां ॾिसो था त पूरी दुनिया उनमें डेवलप्ड कंट्रीज़, अंडर डेवलप्ड कंट्रीज़, हर सतह जी जेका दुनिया जो जेको मुल्क आहे उहो हिन जे लपेट में आहे। ऐं हिन जो जेतिरे क़दुरु जेका आहे सा हिन वक़्तु ताईं ॾिठो वियो आहे त को बि हिन जी का न वैक्सीनेशन आहे न का हिन जो इलाजु आहे। मां सवाइ हिन जे हर माण्हू पाण हिन जो इलाजु आहे। लिहाज़ा जीअं त असांजी मौजूदा सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत असांजी सिंध रहूं था त सिंध हुकूमत जो जेको प्रिकॉशन्स मयर्स वरिता आहिनि उहे बि एहतियात जा वरिता अथई। ऐं इहो ई जेका आहे हुनजो इलाजु आहे। असां जेतिरे क़दुरु हुननि एफर्ट्स वरिता आहिनि लामाला असांजे फ़ाइदे जा आहिनि, पब्लिक जे फ़ाइदे जा आहिनि। असांखे इहो न आहे करिणो त असां गवर्नमेंट खे हिन जो कयूं साईं, गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां ईअं करे न, इहो असांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, हर माण्हूअ जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, हर माण्हूअ जे कुटुंब ऐं ख़ानदान जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। अच्छा सर जी, जेको आहे सो ही जेको औरतुनि जे लाइ या उन्हनि जी गुरबत जेका आहे रोज़ कमाइनि था मज़दूर माण्हू ॾिहाड़ी वेजिस ते डेली वेजिस ते, उन्हनि जे लाइ हिकिड़ो तव्हांजो वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ो इहो सिस्टम ठाहियो आहे त उनखे एहसास प्रोग्राम जे नाले ते 12,000 रुपया ॾिना वञनि था। हाणे उहा शइ त शो थी आहे त मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट में तालुकनि में उते सेंटर मुक़ररु कया अथऊं। उते शिकारपुर समेत सॼी सिंध में इहा ई जेको आहे सो हालत आहे त उन ई सेंटरनि ते ॾिठो वियो आहे फुटेज जे ज़रिए, न्यूज़ जे ज़रिए त तक़रीबन 1000 जे तादाद में, सवनि जे तादाद में उहे ख़ातून आहिनि, उते औरतूं मौजूदु आहिनि। छा इहो मजमून आहे या उन्हनि जे लाइ इहे जेको आहे सो पुलिस जे सिस्टम बि कयो वियो आहे त उनखे सिक्योरिटी ॾेई करे डिसिप्लिन सां उनखे इहे पैसा ॾियारे वञनि त उहे कोई बि डिसिप्लिन हिकिड़ो फॉर्मेलिटी आहे ज़ाहिरी तौर ते उहे फुटेज में तव्हां बि ॾिठा हूंदा त उहे अचनि था त उहे मजमा औरतुनि सां जेका तज़रील थिए थी उन्हनि जे मथनि ते पहुचूं आहिनि, उन्हनि खे धिका ॾिना था वञनि त उन जे हवाले सां सच छा चवंदो त छा इहो एहतियात खां ॿाहिरि आहे? इन जे लाइ जीअं त लामहला सभ खां वधीक हिन में जेको एहतियात आहे उहो सोशल कॉन्टेक्ट जो आहे, मीन्स हिक ॿिए सां मिलण जो। हिक ॿिए मिलण सां जेको आहे सो उहा वधि में वधि मुहताती आहे हिनजी। ऐं जीअं इहे मजमूआ जेके थियनि था या जेके डिस्बर्समेंट थिए थी पैसनि जी ऐं हुन में जेके हिते बिना सोच सम्झ जे ख़ल्क़ हिते गॾु थी थिए, इहा जड़ आहे हुनजे पखेड़ जी। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हिकु दफ़ो अंदरूनी लोकल ट्रांसमिशन वधी वई त पोइ इनखे मुंहुं ॾियणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो गवर्नमेंट जे लाइ। लिहाज़ा बिल्कुलु हिन में को शक कोन्हे जेके डेली वेजिस जा माण्हू आहिनि, जेके रोज़ महिनत करे ऐं कमाइण वारा माण्हू आहिनि जेके आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो आहे, उनजो आमदनी रुकिजी पई आहे, जंहिंजे लाइ परेशान थी पिया आहिनि। पर तव्हां ताज़ो ॾिठो हूंदो त पाकिस्तान पोस्ट ऑफिस एक्टिव थी आहे, न त पोस्ट ऑफिस मुख्य तौर ते डेड थी चुकी। जॾहिं ॿियूं TCS वग़ैरह ॿियूं सर्विसिस खोड़ थी पयूं या ईज़ी पैसा थी पिया या ॿियो थी पियो, त गवर्नमेंट खे इहा एफर्ट्स वठणु खपनि त हिकु त मजमूअनि जे जेके आहिनि पंज जेके पॉइंट्स ठाहिनि जिते जिते ज़ाहिर आहे उन्हनि खे ख़बर आहे माण्हुनि जी त केतिरा जेके आहिनि अफेक्ट थी आहिनि, केतिरा कार्डनि में पैसा वठंदा। उनखे जेकॾहिं पंहिंजो पोस्ट ऑफिस बि एक्टिव थिए ऐं जेके प्राइवेट गवर्नमेंट खे वॾो पावर आहे, प्राइवेट कोरियर्स जेके आहिनि सॼी ज़िंदगी हुननि कमायो आहे। जेकॾहिं थोरे वक़्त जे लाइ कुझु ॾींहंनि जे लाइ हर महीने में
जेकॾहिं पंहिंजूं सर्विसिस उहे ॾियनि ऐं उहे जेके आहिनि फ्री ऑफ कास्ट माण्हुनि खे खणी वञी घर पहुचाइनि इन में का प्राइवेट कंपनी जेके अरबा रुपया कमाइनि थियूं कोरियर सर्विसिस छो न उन्हनि जे लाइ चाइना में कीअं जेके हर एम्प्लॉई जेको आहे हिकिड़ो कलाक वधीक जेका आहे उते महिनत कंदो आहे पंहिंजे मुल्क जे हवाले कंदो आहे उहो हिकिड़ो कलाक हिते छा इहे प्राइवेट कोरियर सर्विसिस जेके आहिनि महीने में 4 ॾींहं 5 ॾींहं सर्विस नथा ॾेई सघनि जो उहे जेके आहिनि पेमेंट्स खणी वञी माण्हुनि वटि पहुचाए वञी त इहो इहे एफर्ट्स जेसि ताईं वठंदा पोइ मजमूआ बि न लॻंदा पोइ जेके आहिनि बाक़ी तव्हां बेरोज़गारी आहे माण्हू हिकु असां वटि लिटरेसी रेट घणो आहे तालीम जो रेट तमामु घटि आहे उन्हनि खे इहा ख़बर नथी पए वीचार छा कनि जेके हुननि खे जेके जॾहिं उनखे पंहिंजे महीने जे गुज़र जा जतो मिलंदो त ताते पोइ न ॾिसंदा हिते बीमारी आहे न ॾिसंदा इहे उन्हनि ते का मजबूरी कोन्हे उन्हनि खे बि अवेयरनेस हुजणु खपे ऐं ख़ासि करे जेको आहे सो हुकूमत ध्यानु ॾे पंहिंजी GPO खे एक्टिव करे ऐं कोरियर प्राइवेट सर्विसिस भले उहा हुजे वरी केर बि हुजे लेपर्ड हुजे खोड़ कोरियर सर्विसिस DHL आहे उन्हनि खे लाहे विझनि मैदान ते को मसइलो कोन्हे को इहे पैसा हुते हुननि जे डोर स्टेप ते पहुचाइण जे लाइ वॾी महिरबानी जी नाज़रीन ही पंहिंजो असांजो टेलीफोन लाइन ते असां सां मौजूदु हुयो हूअं त सरदारी सिस्टम काफ़ी ॾिठो हूंदो दुनिया में ॾिठो थो वञे पर साईं सरदार ज़ुल्फ़िकार अली जियो साहिब जन जी असां पॉलिसी ऐं जेको हुननि जो कमकार वहिंवार असां ॾिठो आहे त हिकु मुंहिंजे ख़्याल मूजिबि त उहो हिकु समाजी वर्कर ऐं समाजी अॻुवान जो ख़्यालु रखण वारो सरदार ज़ुल्फ़िकार अली खान जियो जो तव्हां एडवाइस बि ॿुधी जेको सिंध गवर्नमेंट खे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे उन्हनि पंहिंजो मैसेज बि ॾिनो ऐं अवाम खे बि इहो ई मैसेज ॾिनो त पंहिंजो एहतियात बराए एहतियात हिन बीमारी जो सिर्फ़ु हल इहो ई आहे एहतियात वॾी महिरबानी सरदार ज़ुल्फ़िकार खान जियो साहिबु तव्हां असांखे टाइम ॾिनो सर